अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे हिकिड़ो तमामु नायाबु वाक़ियो ॿुधाईंदुसि जेको साईं ग़ुलाम हुसैन जेको चांडी ॿुधायो, जेको उस्ताद जलाल चांडी जो सालो आहे। दोस्तों हीउ वाक़ियो तमामु मशहूरु आहे। उस्ताद जलाल चांडी वटि तमामु जेके मुलाज़िम कमु कंदा, नौकर कमु कंदा, त उस्ताद जलाल चांडी हुननि खे पंहिंजे बचनि वांगुरु रखंदो हो ऐं हुननि जी हर ॻाल्हि जो ख़्यालु कंदो, हुननि जी हर ज़रूरत जो ख़्यालु कंदो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जेको तमामु सख़ी हो ऐं इंसानियत पसंदि माण्हू हो, तमामु रहम दिल हो, अहसास वारो माण्हू हो, माण्हू जो अहसासु कंदो, कंहिंजी परेशानी में, हुनजी मजबूरी में, हुनजी ज़रूरत में हुनजी मदद कंदो ऐं कंहिंखे ॿुधाईंदो कोन हो, माना को ऐलान कोन कंदो। बसि जेको जंहिंजी मदद जी ज़रूरत हूंदी अल्लाह उस्ताद जलाल चांडी हुनजी मदद कंदो तमामु। दोस्तों उस्ताद जलाल चांडी वटि जेके बि माण्हू कमु कंदा, मुलाज़िम कमु कंदा, जेके नौकर कमु कंदा, उहो उस्ताद जलाल चांडी खे बाबो करे चवंदा हुआ, छो जो उस्ताद जलाल चांडी हुनखे पंहिंजे बछड़नि वांगुरु रखंदो हो, खाराईंदो, पीआरींदो। वरी हुन खां पुछंदो त बाबा तुंहिंजी अॼु कहिड़ी फरमाइश आहे, छा खाईंदे? पोइ उहा भाॼी ठहाराईंदो। अगरि गोश्त जी फरमाइश कंदा त गोश्त ठाराईंदो, मुर्गी जी फरमाइश कंदा त मुर्गी ठाराईंदो, मच्छी जी कंदा त मच्छी। दोस्तों इहो उस्ताद जलाल चांडी हो, को आम माण्हू न हो उस्ताद। दोस्तों उस्ताद जलाल चांडी वटि हिकिड़ो माछी जेको कमु कंदो हो छोकिरो, उहो जेको उस्ताद जलाल चांडी वटि तमामु वक़्त खां कमु कंदो ऐं ग़रीब माण्हू हो ऐं मिसकीन माण्हू हो। हुनजा माइटनि जेके शादी जा ॾींहं ॿधिया, पर हुन वटि वीचारनि वटि पैसो न हो, वीचारा मिसकीन हुआ, ग़रीब हुआ, पैसो न हो। पोइ हिकिड़ो ॾींहुं जेको आहे हू कम में लॻो पियो हुजे त ओताक ते जेको आहे हुनजो पीउ आयो। पीउ वीचारो झूनो हुजे, उहो पंधु करे आयो ऐं हुन पंहिंजे पुट खे चयो त अबा ॻाल्हि ॿुध, जेके कुंवारे था उहो तकड़ था कनि, चवनि था बाबा शादी कयो छोकिरी जी, उथारियो छोकिरी, या असां ॿिए कंहिंखे था ॾियूं, तव्हां में अगरि ताक़त न आहे, नथा पंहिंजे पुट जी शादी करायो त असां ॿिए कंहिंखे संग था ॾियूं। त उहो वीचारो ॾाढो परेशान हुजे। पोइ हुनजे पुटु जेको माछी जेको कमु पियो करे, उन चयो बाबा तूं परेशान न थी, तूं रह, अॼु अचे उस्ताद अचे, बाबो अचे, मां हुन सां ॻाल्हायां थो, पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। पोइ उस्ताद जलाल चांडी आयो, पोइ हुनखे अची हिन चयो, हिनजे वालिद साहब बि गॾु हुजेसि ऐं ॿिन्हिनि पंहिंजो वाक़ियो ॿुधायो। उन्हनि चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, जेको आहे असां ग़रीब माण्हू आहियूं। हुनजे वालिद साहब चए पियो, जे ग़रीब माण्हू आहियूं, असां में हाल न आहे, हींअर मूं ते तकड़ लॻी पई आहे त बाबा तूं जल्दी छोकिरी खे उथार ऐं पंहिंजे पुट जी शादी कर, मूं में हाल न आहे, सख़्तु न आहे, अगरि कुझु मदद थींदी त मां सुकून सां पंहिंजे पुट जी शादी कराए वठंदुसि। पोइ हुन छोकिरे बि चयो उस्ताद खे, उस्ताद मुंहिंजी मदद कयो, बाबो आयो आहे ऐं हाल इहे लॻिया पिया आहिनि। दोस्तों पोइ उस्ताद जे जेके नौकर जेको आहे मुलाज़िम, उहे ॿई हथ ॿधी करे उस्ताद खे चयो त उस्ताद मुंहिंजी मदद कयो, बाबो मुंहिंजो आयो आहे, मुंहिंजी मदद कयो उस्ताद। उस्ताद जलाल चांडी चयो त बच्चा तूं छो थो परेशान थी, बाबा मां वेठो आहियां न, मां बि तुंहिंजो अबो आहियां, हीउ तुंहिंजो अबो आहे त मां उस्ताद आहियां, त मां बि तुंहिंजो अबो आहियां, तव्हां परेशान न थियो। पोइ उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा परेशान न थियो, जेको थींदो मां वेठो आहियां, मदद मां तव्हांजी कंदुसि, तुंहिंजी शादी मां कराईंदुसि, तूं वञी रुगो तारीख़ वठी अचु। पोइ छोकिरो वियो पिण सां गॾिजी, इहे वञी तारीख़ वठी आयो। तारीख़ वठी आयो, उस्ताद वटि आयो। उस्ताद चयो त ॻाल्हि ॿुध, हाणे जेको बि तुंहिंजो ख़र्चु थींदो, खाधे पीते जो, भत बत जो, जेको बि, ऐं उहो सॼो मां भरंदुसि, ऐं सोन मीन जेको बि थींदो उहो मुंहिंजे तरफ़ां आहे। पोइ उस्ताद जलाल चांडी जेको आहे हुनजो सॼो ख़र्चु भरियो ऐं सुठे तरीक़े सां, माना हुनजो जेको हाल हुजे, माना हुनजी मदद कई ऐं हुनजी शादी कराई। पोइ उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे कुझु 10 ॾींहंनि खां पोइ तूं अचिजांइ मूं वटि, त मां तोखे वरी इहो घरु पको ठाराए ॾींदुसि। हाणे कखाणो घरु आहे तुंहिंजो, इहो पको घरु कराए ॾींदुसि। पोइ वरी उहो उस्ताद जलाल चांडी वटि आयो। पोइ वरी उस्ताद जलाल चांडी हुनखे पको कराए ॾिनो। ऐं दोस्तों जॾहिं शादी थी त उस्ताद जलाल चांडी
हुनखे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजो बचो आहीं, कॾहिं बि कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत हुजी त मूं वटि हलियो अचिजांइ। ऐं मुंहिंजी घरवारी खे मथे ते हथु रखी गोर गबोर ॾिनई। हुन खां पोइ चयईं त अम्मा ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजी न्याणी आहे, हीउ मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो नौकर न आहे, मुलाज़िम न आहे, पर मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजो बचो आहे। कॾहिं बि तोखे कमु हुजे, का ॻाल्हि हुजे, तूं मूं वटि हली अचिजांइ अम्मा मुंहिंजी, ऐं मां तुंहिंजी मदद कंदुसि हर ॻाल्हि लाइ। तूं चइजांइ अबे जो घरु आहे। पोइ उहा जेका हुनजी ज़ाल हुई माछी जी, ऐं उहो ईंदा हुआ उसा जलाल चवणु शादी वादी ते हेॾे होॾे ईद बारात ते। पोइ उसा जलाल चवणु हुनखे कपिड़ा बि वठी ॾींदो, हुननि खे जूता कपिड़ा, माना हर ॻाल्हि जो ख़्यालु कंदो। त एॾो उस्ताद जलाल चवण जो सखी हो। ऐं कुराड़े खे बि चईं त बाबा ॻाल्हि ॿुध, परेशान न थी, जॾहिं बि तोखे को कमु हुजे मां वेठो आहियां, हे तुंहिंजो पुटु न आहे, मुंहिंजो बि बचो आहे। पोइ ईअं दोस्तो उन्हनि जी ग़रीबनि जी मदद कई। ऐं उस्ताद जलाल चवण जो सिर्फ़ु हिकु हिन माना जेको मुलाज़िम जी नौकर जी मदद न कई, हर कंहिंजी मदद कंदो दोस्तो। पोइ शादी खां पोइ ईद बारात में ऐं वॾनि वॾनि ॾियारनि ते ख़ुशियुनि जी महल, ग़मी ख़ुशी में, माना हू जेके हुनजा ॿार हूंदा हुआ उन छोकिरे माछी जा, उहे उस्ताद जलाल चवण जे घर में ईंदा हुआ। पोइ उस्ताद जलाल चवण हुननि खे कपिड़ा लटा ईद बारात ते माना वठी ॾींदो, ऐं हुननि जी हर मुश्किल में माना हुन सां गॾु हूंदो, ऐं हुन माछी खे बि वॾो नवाज़ी। उस्ताद जलाल चवण जो जेसीं ताईं जहिड़ो हो त उन्हनि जे मथे ते माना हथु रखंदो आयो, ऐं उन्हनि जे लाइ छपर छां थी गुज़रियो। वॾो महिरबानी हो उस्ताद। दोस्तो मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो, ऐं असांजी चैनल जेके आहिनि कामरान जानी सिंधी आहे ऐं कामरान जानी क्लासिक, इन्हनि खे सब्सक्राइब ज़रूरु कयो दोस्तो। ऐं दोस्तो वीडियो ॾिसंदा कयो ऐं कमेंट बि ॾींदा कयो, जीअं ख़बर पए दोस्तनि हाज़िरी भरी ऐं कहिड़ो कहिड़ो पहिरीं प्यारो दोस्त जेको असांजे चैनल ते आयो। महिरबानी दोस्तो, अल्लाह हाफ़िज़।